ठुल ॻाल्हि ॿोल फेस सूमरो पाकिस्तान मुस्लिम लीग काफ पारां नामज़द कयल PS ठुल 2 जो उम्मीदवार हाजी नवाब अली भट्टी साफ़िन सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त मुंहिंजा PS ठुल 2 ऐं NA 190 जे कम बाजा फारम बहाल थी विया आहिनि। हिन जो त भट्टी बिरादरी समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जाफ़री बिरादरी, पहोड़, बंगलाणी, लाशारी, डोल, सरकी बिरादरी समेत ॿियनि बिरादरियुनि में वोटनि जो हिसो आहे। मुख़्तलिफ़ सियासतदाननि मुलाक़ातूं कयूं आहिनि, कंहिं सां को बि कंप्रोमाइज़ नाहे कयो। उहा ताक़त पैदा नाहे थी जो मूंखे ख़रीद करे इलेक्शन विढ़ण तां हथ नाहे खयो। हिन चयो त अवाम जी ताक़त सां पुराणनि खिलाड़ियुनि सां मुक़ाबिलो करे रहियो आहियां। हिन चयो त भोतार अवाम जे वोट ते कामयाब थी उन्हनि जे पैसनि ते वॾनि शहरनि में मज़ा माणिया। अॻूणो चूंडियल नुमाइंदा महाॿोॾ हुजे या बरसाती ॿोॾ, अवाम खे ॾुखे वक़्त में ॾिसी अकेलो छॾे हू वॾनि शहरनि में अयाशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया हुआ। मुतासिरनि लाइ आयल सामान पंहिंजनि मनपसंद माण्हुनि खे ॾेई नवाज़ियो वियो ऐं बेसहारा माण्हू दरबदरी वारी ज़िंदगी गारींदा रहिया। जॾहिं इलेक्शन वेझो आई आहे त सियासतदाननि खे हाणे अवाम यादि आयो आहे। अवाम आज़मायल सियासतदाननि खां बेज़ार थी चुको आहे। हिन ॿुधायो त मूं NGOs ऐं सरहदी वारनि ऐं पंहिंजी मदद पाण तहत मुतासिरनि जी ताक़त अहर ख़िदमत कई आहे, अञा बि ख़िदमत जारी रखी आहे। हिन चयो त अवामी ख़िदमत जो जज़्बो रखां थो, अवामी ख़िदमतनि एवज़ अवाम चाहे थो। हिन चयो त मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे मोज़िज़िन जी इसरार ते अवामी ख़िदमत लाइ PS ठुल 2 जी सीट NA 190 जे कम बादे इलेक्शन में हिसो वरितो आहे। ठुल जो मज़लूम अवाम मूं सां गॾु आहे। कामयाब थी ठुल में तरक़ियाती कमनि जा ॼार विछाए ठुल खे गुल बणाईंदुसि। जवाब में हिन ॿुधायो त असांजे ॻोठ में 30 सालनि जी कंहिं बि सियासतदान कम नाहे करायो। मुंहिंजी निशानगीती ऐं ज़ाती कोशिशुनि सां मीर शफ़ीक़ अहमद ऐं मीर मोहम्मद ख़ान खोसो भट्टी बिरादरी लाइ पीअण जो मिठो ऐं साफ़ पाणी जूं लाइनूं ऐं तहफ़ुज़ लाइ ॻोठ नूर मोहम्मद भट्टीअ जे घिटियुनि में 2 मेन घिटियूं ऐं ॻोठ जी मस्जिद लाइ मार्बल टाइल ॾिना आहिनि।